मटियारी भरिसां अज़ादारन सां ख़ौफ़नाक हादसे जे नतीजे में 3 औरतुनि समेत 4 ॼणा फ़ौत ऐं 8 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। पुलिस ट्रालर तहवील में वठी ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो। कदम मौला अले हैदराबाद तां वींदड़ अज़ादारन जे पैदल काफ़िले में शामिल अज़ादारी मटियारी भरिसां क़ौमी शाहरा क्रॉस करे रहिया हुआ त तेज़ रफ़्तार ट्रालर मथनि चढ़ी वियो। हादसे जे नतीजे में 3 औरतूं ऐं हिकु नींगर थड़े ते फ़ौत थी विया ऐं मासूम नींगरियुनि समेत 8 खां वधीक अज़ादार ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस ऐं इमदादी टीमुनि पहुची फ़ौतियुनि जा मरण ऐं ज़ख़्मी अज़ादारनि खे मटियारी ऐं हैदराबाद जे अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो, जिते कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस मूजिबि फ़ौतियुनि जी मिसमात ज़ेबू, खत्तू, शाकिर ख़ासख़ैली, अलीज़ा तौरु सुञाणप थी आहे। हादसे बाद ट्रालर तहवील में वठी ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे जांच शुरू कई वई आहे। होर हादसे में फ़ौत थींदड़ 3 औरतुनि ऐं हिकु ॿारड़ी जी जनाज़े निमाज़ दरगाह सखी हाशिम शाह वटि अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंखां पोइ मड़ आलियनि अखियुनि सां आबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कया विया।